अॼु के प्रोग्राम जे टे मौज़ू ते उहो मौज़ू आहे अमेरिका जी चूंडुनि जे हवाले सां। अमेरिका जी चूंडुनि में जेका डिबेट थी हुई पंहिंजो ॿिन्ही सदारती उम्मीदवारनि जे विच में, रिपब्लिकन पार्टी जो उम्मीदवार अञा ताईं जो तोड़े जो अमेरिका जी तारीख़ में पहिरियों दफ़ो इहो थियो आहे त डिबेट जेका थी आहे उहा पार्टी नॉमिनेशन खां पहिरियों थी आहे, छाकाणि त ॿिन्ही पार्टियुनि अञा ऑफिशियली जेको आहे नॉमिनेट न कयो आहे, छाकाणि त जेको रिवायत आहे उहो पार्टियुनि जा कन्वेंशन मर्कज़ी घुराया वेंदा आहिनि, उनमें जेको आहे नॉमिनेशन ऑफर थींदी आहे ऐं उहा एक्सेप्ट थींदी आहे, उहो उम्मीदवार क़बूल कंदो आहे, उनखां पोइ उहो पार्टी जो उम्मीदवार सम्झो वेंदो आहे। उनखां पहिरियों प्राइमरीज़ जो हिकिड़ो मरहलो हलंदो आहे, पर बहरहाल हाणे हिन वक़्तु तोड़े जो प्राइमरीज़ में ॿिन्ही उम्मीदवारनि खे, यानी रिपब्लिकन पार्टी पारां ट्रंप साहब खे ऐं डेमोक्रेटिक पार्टी पारां बाइडन साहब खे जेको आहे उहो सपोर्ट हासिल आहे, पर ऑफिशियल जेका नॉमिनेशन आहे उहा पार्टी कन्वेंशन में थियणी आहे, जेका 15 जुलाई ते रिपब्लिकन पार्टी जो कन्वेंशन मिलवॉकी में आहे, जॾहिं त डेमोक्रेटिक पार्टी जो कन्वेंशन अगस्त जे महीने में जेको आहे शिकागो में आहे। उनखां पहिरियों जेको आहे ही डिबेट जेका थी आहे उहा तारीख़ में पहिरियों दफ़ो थी आहे, त नॉमिनेशन खां पहिरियों उम्मीदवारनि जे विच में डिबेट थी आहे। उनमें बाइडन साहब जी मायूस कारकर्दगी खां पोइ डेमोक्रेटिक पार्टी तमामु तेज़ी सां इहो सोचे पई त उते जेको आहे तब्दील कयो वञे उम्मीदवार खे, छाकाणि त बाइडन साहब जी उमिरि 81 साल आहे, उनजी तबियत जे करे जेको आहे उनजी जेका परफॉर्मेंस हुई तमामु हिणाई हुई उनजी तबियत में, उनजो आवाज़ बि प्रॉपर न पियो निकिरे सघियो ऐं केतिरनि जाइनि ते हुन जेको आहे ईअं पियो लॻो त उनखे ॻाल्हि कंदे कंदे पंहिंजी ॻाल्हि विसरी पई वञे, उहो ट्रैक तां हटी पियो वियो। बहरहाल उनखां पोइ जेके मुख़्तलिफ़ नाला साम्हूं आया आहिनि, उनमें सभ खां वॾो नालो जेको हुयो पहिरियों त मिशेल ओबामा जो खयों पियो वियो, पर हाणे जेको आहे ॿियो नालो साम्हूं आयो आहे, उहो आहे कैलिफोर्निया जो जेको गवर्नर आहे, डेमोक्रेटिक पार्टी सां उनजो वास्तो आहे ऐं उहो तमामु हिकिड़ो बहितर कैंडिडेट तौरु सम्झो पियो वञे। ईअं ई मिशिगन जे गवर्नर जो नालो बि अचे पियो, ईअं पेंसिल्वेनिया जे गवर्नर जो नालो बि अचे पियो। इहे नाला आहिनि। उनखां अलावा जेका आहे इहे समूरा जेके आहिनि हिन वक़्तु तोड़े जो बाइडन जेका कैंपेन आहे बाइडन जी, उहा चवे पई त बाइडन साहब खे तब्दील करण सां जेको आहे वॾा मसइला थींदा ऐं हिकिड़ो क्योस पैदा थींदो ऐं वोटर जेके आहिनि उहे मायूस थींदा। पर बहरहाल इहो हिकिड़ो संजीदा मामिलो थी वियो आहे डेमोक्रेटिक पार्टी लाइ, त हिकिड़े अहिड़े माण्हू खे जेको 81 साल जंहिंजी उमिरि आहे ऐं जंहिंजी परफॉर्मेंस जेका आहे उहा इहा आहे, उहा डिबेट में हू ॻाल्हाए न सघियो। इहा समूरी जेका तब्दीली वारी जेका हवा हली आहे, इहा तब्दीली वारी हवा में जेके नाला अचनि पिया, उनमें हिकिड़ो नालो कैमला हैरिस जो बि अचे पियो, जेका वाइस प्रेसिडेंट तौरु हिन वक़्तु ऑपरेट करे पई। पर बहरहाल उनजा इम्कान जेके आहिनि उहे इन करे घटि आहिनि, छाकाणि त उन पंहिंजे हिन सॼे टेन्यूअर जे अंदरि उनजी का पंहिंजी परफॉर्मेंस अहिड़ी का ख़ासि बहसियत हिकिड़े वाइस प्रेसिडेंट जे हिकिड़ो प्रोएक्टिव रोल उनजो न रहियो आहे। बहरहाल अमेरिका जे अंदरि हिन भेरे ईअं खणी सम्झिजे त ही जेके चूंडूं आहिनि उनमें क़यादत जो बहरान नज़र अचे पियो, छाकाणि त हिकु तरफ़ ट्रंप साहब आहे जंहिंजी उमिरि 78 साल आहे, उते रिपब्लिकन वटि बि को बहितर सब्सटीट्यूट न आयो ऐं ही टीं इलेक्शन आहे, छाकाणि त 16 जी इलेक्शन में ट्रंप साहब जेको आहे नॉमिनेशन लाइ अटेम्प्ट कयो हुयो ऐं उहा नॉमिनेशन उनखे मिली हुई ऐं हुन खटियो हुयो हिलरी क्लिंटन साहिबा खां। पोइ वरी ॿिए जी इलेक्शन में हू पार्टी जी नॉमिनेशन लाइ विढ़ियो हुयो ऐं पार्टी जी नॉमिनेशन खटण में कामयाबु थियो हुयो ऐं उनखां पोइ उन प्रेसिडेंशियल इलेक्शन में बाइडन साहब खां हारायो। ही टीं इलेक्शन आहे जिते हुनखे पार्टी जी नॉमिनेशन मिलण वारी आहे ऐं सम्झिजे त मिली चुकी आहे, पर उन खे रिपब्लिकन पार्टी वटि ट्रंप साहब जो नेमुल बदल कोन्हे। ईअं बाइडन जी उमिरि जे हवाले सां जॾहिं हू पहिरियों दफ़ो इलेक्ट थियो हो तंहिं वक़्तु बि उनजे बारे में चयो वियो त उनखे मेडिकल जा इशूज़ आहिनि, उनखे ॻाल्हि विसरी थी वञे। बहसियत प्रेसिडेंट जे बि हू केतिरा दफ़ा स्टेज ते हलंदे हलंदे या गुफ़्तगू कंदे कंदे किरी पवंदो हुयो, पर उनजे बावजूद बि हिन भेरे डेमोक्रेटिक पार्टी जेको आहे ॿिए उम्मीदवार जे बजाए बाइडन साहब जी सपोर्ट कई ऐं बाइडन साहब जेको आहे हिन वक़्तु जेको आहे उहो उम्मीदवार आहे। तोड़े जो ॿ वॾा मोतबर नाला जेके आहिनि रिपब्लिकन डेमोक्रेटिक पार्टी जा, यानी बिल क्लिंटन ऐं बराक ओबामा जेके साबिक़ सदर आहिनि, उन हिन डिबेट खां पोइ जेके पंहिंजा सोशल मीडिया ते पंहिंजा मैसेजिस छॾिया, उन ॿिन्ही मैसेजिस में हुननि इहो चयो त बाइडन जी भली परफॉर्मेंस डिबेट में सुठी न हुजे, पर बाइडन जेको आहे उहो मुल्क हलाइण ऐं मुल्क जे बारे में हुनजा जेके ख़्याल आहिनि उहे असांखे
ट्रंप खां कई गुना बहितर आहिनि, कई भेरा बहितर आहिनि, ऐं हुननि जो इहो चवणु हुयो त बाइडन पंहिंजे हिननि पंहिंजे सदारती दौर में इहो साबित कयो आहे त हू ट्रंप जी सदारत जी भेट में बहितर सदर आहे, छाकाणि त हुन जेको आहे पोस्ट कोविड जेको फिनोमिना हुयो उन में जहिड़े हुन सां मामलनि खे बहितर अंदाज़ में हलायो आहे ऐं जेके जॉब क्रिएट कयूं आहिनि इहो बराक ओबामा साहब पंहिंजे तफ़सीली उनमें कयो आहे। अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं जेके आहिनि बिल क्लिंटन साहब बि कयूं आहिनि। बहरहाल हिन वक़्तु वॾे में वॾो मसइलो जेको आहे उहो डेमोक्रेट्स लाइ आहे त जेकॾहिं हिन उम्मीदवार सां गॾिजी वञनि था पिया त उनमें हुननि खे तमामु घणो शक आहे त इहो उम्मीदवार ओॾो एग्रेसिवली परफॉर्म न करे सघंदो, ऐं ज़ाहिर आहे जॾहिं कैंपेनिंग थिए थी, जॾहिं मुहिम इलेक्शन जी फुल स्विंग ते हलंदी त उहो ॾींहं में 10-12 प्रोग्राम ऐं हिकिड़ी स्टेट खां ॿी स्टेट ताईं वञण जा जेके सिलसिला थियनि था पिया उनमें बि जेको आहे हिनखे तमामु घणो उहो थींदो। ॿियो ख़ुदि जेको स्विंग स्टेट्स आहिनि अमेरिका जे अंदरि मजमूई तौर ते त 50 रियासतूं आहिनि, पर आम तौर ते जॾहिं इलेक्शन थिए थी पई त उनमें फ़ैसिलो करण वारे लाइ 5-7 रियासतूं जेके आहिनि उहे ई फ़ैसिलो कनि थियूं, छाकाणि त बाक़ी रियासतुनि जे बारे में हर कंहिंखे ख़बर आहे त ही डेमोक्रेट्स सां जे पासे वेंदियूं ऐं ही रिपब्लिकन पार्टी जे पासे वेंदियूं। हिन भेरे जेके उहे 7-8 रियासतूं आहिनि उनमें पेंसिल्वेनिया, मिशिगन, नेवाडा ऐं पंहिंजो नॉर्थ कैरोलाइना ऐं ॿियूं इन तरह जूं कुझु रियासतूं आहिनि जंहिंजे बारे में चयो पियो वञे त उहे विस्कॉन्सन इहे उहे रियासतूं जेके फ़ैसिला कुन रियासतूं थींदियूं, पर उन्हनि में हिन वक़्तु जेके डिबेट खां पोइ जेके सर्वेज़ आया आहिनि उन सर्वेज़ मुताबिक़ बाइडन जे साहब जी पोज़ीशन जेका आहे उहो उन्हनि मख़सूस जेको आहे पंहिंजो स्टेट्स जे अंदरि ट्रंप किथे 1 पॉइंट सां, किथे अधु पॉइंट खां, किथे 2 पॉइंट सां उहो जेको आहे अॻिते आहे। इन सर्वे जेको आहे काफ़ी परेशान करे छॾियो आहे डेमोक्रेट्स खे, ऐं चयो पियो वञे त हिन वक़्तु जेके वेझा आहिनि बाइडन साहब जा, छाकाणि त डेमोक्रेटिक पार्टी जेका नॉमिनेशन जो तरीक़ेकार आहे उनमें को बि उनखे मजबूर नथो करे सघे। हिकिड़ो ई तरीक़ेकार आहे, उहो इहो आहे त बाइडन साहब पाण जेको आहे उहो विथड्रॉ करे वञे। उन लाइ कोशिशि कई पई वञे बराक ओबामा खे उन ताईं अप्रोच कराइजे या उनजी वाइफ जेका आहे जिल बाइडन साहिबा उन्ही खे जेको आहे कन्विंस कजे त उहा उनखे कन्विंस करे त अॼु जेको आहे ख़ासि तरह बाइडन साहब जेको आहे कैंप डेविड में पंहिंजी फैमिली सां इन मसइले ते गुफ़्तगू करण लाइ हुन ते गॾु थियो आहे। कैंप डेविड हिकिड़ी ईअं खणी सम्झो त अमरीकी सदर जी हिकिड़ी अहिड़ी पंहिंजो रहाइशगाह आहे जिते हू पंहिंजो ऑफिशियल कमकार छॾे पंहिंजो थानीको थी सोचण लाइ या कंहिं ख़ासि मुलाक़ातुनि लाइ उहो उते वेंदो आहे। कैंप डेविड मतिलबु आहे हिकिड़ो जेको रोज़मर्रा जी जेका रश आहे उन खां हटी करे जेका अमरीकी सदर खे कुझु लम्हा गुज़ारणा हूंदा आहिनि या कुझु टाइम गुज़ारणो हूंदो आहे त उहो कैंप डेविड उन लाइ जेको आहे उहा रखियल आहे। उते पंहिंजी फैमिली सां सलाह मसलत कंदो ऐं ॾिसजे पूरो अमरीका ऐं ख़ासि तरह डेमोक्रेट्स जेके आहिनि उहे हिन वक़्तु उन्हनि जो इन ॻाल्हि ते उन्हनि जी फोकस आहे त इहो कीअं थो थिए